इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन कमीशन पंजाब असेंबली जूं 3 अप्रैल ते थींदड़ चूंडूं मुलतवी करे छॾियूं आहिनि। इलेक्शन कमीशन चूंडूं मुलतवी करण जा बाज़ाब्ता हुक्मनामा जारी करे छॾिया आहिनि, जंहिं मूजिबि पंजाब में चूंडूं 8 अक्टूबर ते थींदियूं। यादि रहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते पंजाब असेंबली जी चूंड लाइ 3 अप्रैल जी तारीख़ मुक़ररु कयल हुई ऐं शेड्यूल बि जारी कयो वियो हो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।